हक़ मौजूद जीअं त कल्ह बेलार फाउंडेशन जे तरफ़ां जेका कार्नर मीटिंग हुई उन तहत असां ग्रुप में जेको बहस हले पियो उन बहस में हिसो वठी न सघियासीं। उन लाइ माज़रत। डॉक्टर गुलाम मुर्तज़ा बेलार साहब खे जस हुजे जंहिं पंहिंजे क़ीमती वक़्त मंझां थोरो वक़्तु कढी ऐं पंजाब में जेके ॻोठ आहिनि बेलारनि जा उन्हनि सां वञी हिकिड़ी तफ़सीली कचहरी कई। जेके बि दोस्त ग्रुप में संदसि वॉइस खे ॿुधी चुका आहिनि सो मां उन्हनि खे विनती थो कयां, गुज़ारिश आहे उन्हनि खे त डॉक्टर साहब खे दाद ॾियनि, उनखे एप्रिशिएट कनि ऐं उनखे उत्साह ॾियनि, छाकाणि जो हुन पंहिंजे ख़र्च ते ज़ाती तौरु वञी करे उन्हनि खां उहा ॼाण वरिती आहे। उहा ॼाण असांखे कमु अचे या न अचे उहो अलॻि मसइलो आहे। ॿी हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि त असां जेके भेलार आहियूं उहे जॾहिं लफ़्ज़ भेलार उचारियूं था त असां भे ऐं ये ते वधीक ज़ोर ॾियूं था, भेलार। ऐं जेको डॉक्टर साहब डॉक्टर गुलाम मुर्तज़ा जेका ॻाल्हि कई या जेका ॿुधाइणु घुरे पियो उन में वरी इहो आहे त हू भे ऐं ये ते ज़ोर न पिया ॾियनि, भिलियार पिया हू चवनि। एतिरे ताईं जो इन अमल खे जाग्राफियाई लिसानियात जे उचार तहत जेका लफ़्ज़ मटिजनि था उन में इहो भेलार भिलियार थी सघे थो। जेकॾहिं तव्हां डॉक्टर गुलाम मुर्तज़ा जे वॉइसिस खे हिकु भेरो ॿीहर ॿुधो त डॉक्टर साहब पिणु उन इलाइक़े जे लहजे जे असर जे करे भे भित वारो उचार बे में पियो कढे। इन जे लाइ इनखे असां जाग्राफियाई लिसानियात में जेको उचार जो मटिजणु आहे उहो करार ॾियूं पिया। बाक़ी जेका ॼाण आहे यकीननि ॼाण मां जेसीं ताईं असां मुतमिन न थींदासूं तहक़ीक़ हले पई इंशाअल्लाह। सो हीउ नंढिड़ो वीडियो रिकॉर्ड करण जो मक़सदु इहो आहे जो डॉक्टर साहब खे मां एप्रिशिएट कयो, उत्साह ॾियो त जीअं उनखे महसूसु थिए त संदसि जेको इन पासे वञणु आहे उहो बेफ़ाइदे न आहे, बा मक़सदु आहे। तव्हांजो महिरबानी।